किस्सा में सलाम अर्ज़ आहे। हयाती जा केतिरा अहिड़ा रुख आहिनि जिन जे बारे में असीं घणो ध्यानु कोन धरींदा आहियूं, सोचींदा कोन आहियूं। बसि हिकिड़ो कार वहिंवार आहे जेको गुज़रंदो वेंदो आहे। जॾहिं असीं नंढा हूंदा आहियूं ऐं नंढे हूंदे खां ज़िंदगी जे सफ़र जी शुरूआति कंदा आहियूं त चाहींदा आहियूं त का रक़म असां वटि हुजे ऐं ख़ासि तौर ते हुनखे महीने जी ख़र्ची चयो वेंदो आहे, पॉकेट मनी चइबो आहे। नंढा हूंदा आहियूं त स्कूल वञण लाइ ख़र्ची मिलंदी आहे, वरी पोइ यूनिवर्सिटी कॉलेज में माइटनि जे पारां ख़र्चूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं पोइ बशर्त हयात इहो मौक़ो बि नसीबु थींदो आहे त असीं पंहिंजी मच्छी माने वारा हूंदा आहियूं ऐं पाण कमाइण लॻंदा आहियूं ऐं पाण पोइ पंहिंजी कमाईअ मां पंहिंजे घर में हिसो ॾियणु शुरू कंदा आहियूं ऐं महसूसु कंदा आहियूं त असां पंहिंजे ज़िम्मेवारियुनि जो हिकिड़ो शेयर आहे जेके अदा करे रहिया आहियूं। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾाढी अहम आहे। उमिरि अज़ीज़ जूं तक़रीबन 30 बहारूं ख़िज़ाऊं मूं इन कोशिशि में परवरदिगार मूंखे नसीबु कयो आहे त मां पंहिंजे शागिर्दनि सां मिलियो आहियां। मुंहिंजी यूनिवर्सिटी जी सर्विस बि तक़रीबन 28 साल थी चुकी आहे त इहो सॼो सिलसिलो ॿारनि सां ई आहे ऐं असांजा उहे नस्ल जेके जिन खे असां पढ़ायो उहे बि हाणे जवान थी चुका आहिनि। त ॿारनि सां मां जॾहिं मिलंदो आहियां त मां हुनखां पहिरियों सुवालु इहो कंदो आहियां त तूं केतिरो कमाई थो। कमाइण जेको हक़ हलाल जो आहे, जेको तो पंहिंजो रिस्क रोज़ी सही सम्झी थो, त ॿुधाईंदा आहिनि त असां एतिरो कमायूं था। पोइ जेकॾहिं मिसाल तौरु केरु चए न त मां 40,000 कमाईंदो आहियां त मां सुवालु पुछंदो आहियां न त पुटु या अम्मा तव्हां पंहिंजे बाबा अम्मा खे केतिरो ॾींदा आहियो। त उहे चवंदा आहिनि त साईं असां 30,000 कमायूं था त 20,000 घर में ॾींदा आहियूं, 10,000 असां पंहिंजे पाण वटि रखंदा आहियूं। ख़र्ची साईं असां बाबा अम्मा खे ॾेई छॾियो आहे। मां वरी सुवालु कंदो आहियां त तव्हां बाबा अम्मा खे महीनो केतिरो ॾींदा आहियो। चवंदा आहिनि साईं सॼो पैसो असां हुनखे ॾेई छॾींदा आहियूं, असां त रुॻो 10,000 पंहिंजे ख़र्च लाइ खणंदा आहियूं, बाक़ी सभु पैसा हुननि वटि हूंदा आहिनि। अर्ज़ु इहो करिणो आहे त इहा सोच थोरो मुंदल आहे, इन खे थोरो क्लियर कयो। कोशिशि इहा कंदा कयो त हर महीने तव्हां हुननि खे हिकिड़ो पॉकेट मनी जो सिलसिलो जारी रखो। पंहिंजे वालदेन खे, पंहिंजी वालदा ख़ैर सां हयात आहे, वालिद हयात आहे, त उन्हनि खे हिकिड़ो फिक्स महीनो हुजे सो मुक़ररु करे छॾियो। जेकॾहिं तव्हां 1000 रुपया महीना रखो था त बि ठीकु आहे, जेको बि तव्हांखे कुदरत हिमत ॾिए थी उहो तव्हां रक़म ज़रूरु रखो। हाणे हिते तव्हां इहो चवंदो त साईं हाणे ॻाल्हि आहे त असां जेको कुझु ॾियूं था त उहो वरी बि घर में लॻाए छॾीनि था, त उहो हुननि जो मसइलो आहे त उहो घर में लॻाइनि या न लॻाइनि। तव्हां हर महीने हुननि जे हथत्रीअ ते रक़म रखंदा कयो जेके यकीनी रक़म हुजे ऐं उनखे अर्ज़ु कयो त क़िबला हीअ तव्हांजी ख़िदमत में पेश आहे, तव्हांजी जेका मर्ज़ी थिए उहा कयो, पर हीअ तव्हांजा ज़ाती आहिनि। इहो तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त हर माण्हू खे पंहिंजे लाइ का न का शइ खपे थी ऐं ज़रूरु खपे थी, इन पासे ध्यानु ॾींदा कयो। ऐं ॿी हिकिड़ी ख़ासि नियाज़मंदी इहा बसि करणी आहे त जॾहिं कंहिंजी का ख़र्ची मुक़ररु कयो त उहा मुक़ररु तारीख़ ते हुननि जे हथनि ताईं पहुचाईंदा कयो। ऐं टीं ऐं आख़िरी ॻाल्हि, महिरबानी कयो जेकॾहिं केॾी का ख़र्ची कॾहिं मुक़ररु कयो था त कॾहिं बि बंदि न कजो। मालिक अव्हांजो दर खुलियल रखंदो, फ़ुर्सत हूंदी अव्हां वटि बि जाम ईंदो। मौला पाक तव्हांखे आबाद सलामत रखे। वॾी महिरबानी।